नाज़रीन बुलेटिन में अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांखे गिलगित बल्तिस्तान ऐं क़ौमी सलामती जे मामले ते इजलास जी दावत ॾिनी वई। क़ौमी सलामती बाबति गॾिजाणी वज़ीर आज़म खां सिवाइ थी जेका वज़ीर आज़म जी मौजूदगी में थियणु घुरिजे हा। वज़ीर आज़म ईअं नथो करे सघे त हू इस्तीफ़ा ॾेई कंहिं ॿिए खे मौक़ो ॾे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त क़ौमी सलामती जे मामलनि ते इन कैमरा गॾिजाणियूं थियूं। इन्हनि मामलनि ते ॻाल्हियूं कंहिं ॿिए फोरम ते नथियूं थी सघनि। हुन वधीक चयो त कुझु गैर ज़रूरी माण्हुनि हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कयूं जिन क़ौमी सलामती बाबति इजलास में हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो उहे अॼु मीडिया ते गोड़ पिया कनि। अहिड़नि बयाननि सां क़ौमी मामला तकरारी बणिजी वेंदा आहिनि। लॻापियल इख़्तियारियूं इन्हनि माण्हुनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं करण खां रोकिनि। पीपी चेयरमैन वधीक चयो त क़ौमी सलामती जे इजलास में असां चयो त गिलगित बल्तिस्तान में शिफ़ाफ़ चूंडूं करायूं वञनि। इते शिफ़ाफ़ चूंडूं न थियण खां वॾो को सिक्योरिटी इशू न आहे। आर्मी चीफ जी बि ख़्वाहिश आहे त चूंडूं तकरारी न थियनि। बिलावल जो इहो बि चवणु हुयो त असांजो मुतालबो आहे त गिलगित बल्तिस्तान जी अवाम खे पाण फ़ैसिलो करणु ॾिनो वञे। अवाम जेको फ़ैसिलो कंदो उहो क़बूल कंदासीं। ॿियूं जमायतूं बि पंहिंजे मंशूर में गिलगित बल्तिस्तान खे शामिल कनि।